नासिन वाक़िया कंदासी सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेस में खिप्रो सब्जी मार्केट मनसूबे में मुबैना करप्शन खिलाफ दाखिल दरख्वास्त ॿुधणी थी आहे। अदालत पारां एंटी करप्शन सिंध के मनसूबे में थियल मुबैना घोमिन की जांच करे 1 महीने अंदर रिपोर्ट जमा कराइण जो हुक्म ॾिनो वियो आहे। खिप्रो वासी वकील फरहान अहमद बोस्तार अदालत में दरख्वास्त दाखिल कराई हुई। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां हैदराबाद में शेयर कई पिया। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में खिप्रो सब्जी मार्केट मनसूबे में मुबैना करप्शन खिलाफ दाखिल दरख्वास्त ॿुधणी थी आहे। अदालत पारां एंटी करप्शन सिंध के मनसूबे में थियल मुबैना घोबिन की जांच करे 1 महीने अंदर रिपोर्ट जमा कराइण जो हुक्म ॾिनो वियो आहे। खिप्रो वासी वकील फरहान अहमद बोस्तार अदालत में दरख्वास्त दाखिल कराई हुई। आगा कई पिया कि हैदराबाद में सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में खिप्रो सब्जी मार्केट मनसूबे में मुबैना करप्शन खिलाफ दाखिल दरख्वास्त ॿुधणी थी आहे। अदालत पारां एंटी करप्शन सिंध के मनसूबे में थियल मुबैना घोबिन की जांच करे 1 महीने अंदर रिपोर्ट जमा कराइण जो हुक्म ॾिनो वियो आहे। खिप्रो वासी वकील फरहान अहमद बोस्तार अदालत में दरख्वास्त दाखिल कराई हुई। हैदराबाद में वाक़िया आगा कई पिया। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में खिप्रो सब्जी मार्केट मनसूबे में मुबैना करप्शन खिलाफ दाखिल दरख्वास्त ॿुधणी थी आहे। अदालत पारां एंटी करप्शन सिंध के मनसूबे में थियल मुबैना घोबिन की जांच करे 1 महीने अंदर रिपोर्ट जमा कराइण जो हुक्म ॾिनो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद में धरती टीवी के रिपोर्टर शबीर अबड़ो खां। जी शबीर आगा कजो। जी बिल्कुल, हैदराबाद सिंध हाई कोर्ट सर्कट बेंच खिप्रो सब्जी ऐं फ्रूट मार्केट मनसूबे में मुबैना करप्शन की जांच एंटी करप्शन के करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। खिप्रो वासी वकील फरहान अहमद बोस्तार अदालत में दरख्वास्त दाखिल कराई हुई, जंहिंमें हुन कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद, डिप्टी कमिश्नर सागर, डायरेक्टर एग्रीकल्चर एक्सटेंशन हैदराबाद समेत लाॻापियल धुरियुनि खे धुर बणाईंदे मौक़ुफ़ अख़्तियार कयो। 2000 ईस्वी दौरान सिंध सरकार पारां खिप्रो में कायम सब्जी मार्केट शहर खां ॿाहिरि मुंतकिली लाइ मंसूबो शुरू कयो वियो हो। इब्तिदाई तौर ॼाणायल मंसूबे दौरान ठेकेदारनि पारां चौधी वारी ॾियारे दुकाननि लाइ अदावत कई वई हुई, पर लाॻीतो 20 साल गुज़रण बावजूद मंसूबो मुकमल न थी सघियो आहे। जॾहिं त बरसात ऐं ॿोॾि दौरान सब्जी मार्केट लाइ ॾियारियल चौदीवारी ऐं दुकाननि जूं भितियूं भी ढही पट थी वियूं आहिनि। ॿुधणी दौरान वकील अदालत खे आगाही ॾिनी त गुज़िरियल साल ॿुधणी ते अदालत धुरियुनि खे जवाब दाख़िल कराइण जो हुकुम ॾिनो हो, जन मां कुछ अमलदार पंहिंजो जवाब दाख़िल कराए छॾियो आहे। अदालत एडिशनल एडवोकेट जनरल के हुकुम ॾिनो त धुरियुनि पारां जमा करायल जवाब कापियूं दरख़्वास्त गुज़ार खे ॾिनियूं वञनि। गॾोगॾु अदालत एंटी करप्शन सिंध खे हुकुम ॾिनो त ॼाणायल मंसूबे में थियल मुबैना करप्शन की जांच करे महीने बाद एडिशनल रजिस्ट्रार मार्फत रिपोर्ट अदालत में जमा कराई वञे। अदालत के अहिड़े हुकुम बाद सब्जी मंडी मंसूबो मुकमल न थियण बाबति दाख़िल दरख़्वास्त उकलाए छॾी आहे। जी मेहरबानी शबीर अबड़ो तफ़सील ॾियण जे लाइ।